अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी महसूसु कयो। तरीक़ो नंबर 51, कंहिं मौजज़े जी उमेद रखो। मौजज़ा मुहबतनि जो अमल आहिनि। जे तव्हां उन्हनि में एतबार न रखंदव त उहे अव्हां सां कोन थींदा। असीं मौजज़नि खे पंहिंजे हयातीअ में शामिलु करे सघूं था, पर उहो सिर्फ़ु तॾहिं थी सघे थो जॾहिं असीं दिलि सां सोचियूं त उहो मुमकिन आहे। जॾहिं तव्हां मायूस आहियो ऐं उन्हनि में एतबार न अथव त उन हालत में उन्हनि खे कुझु न सम्झण बाबति सोच खे विसारे छॾियो। सदाईं हर नए हफ़्ते नाकामीअ जो ख़ौफ़ अव्हां जे राह में बीठल नज़र ईंदो। हर हफ़्ते कंहिं मौजज़े जी उमेद रखो। दिलि सां एतबार कयो त उहो थींदो ऐं एतबार जारी रखो। उहो थी सघे थो त अहिड़ो न हुजे जंहिंजी तव्हांखे उमेद हुजे, पर मां तव्हांखे यकीन ॾियारियां थो त कुझु न कुझु हैरतनाक ज़रूरु थींदो। उन ताक़तवर जादूगिरीअ में एतबार रखो। तरीक़ो नंबर 52, पंहिंजनि दुश्मननि सां प्यारु कयो। कंहिं सां बि नफ़रत करणु ऐं वरी उनखे ख़तमु करण बाबति कंहिं ॾाहे चयो त इहो कंहिं ज़हरीले नांग खे पंहिंजे भाकुर में भरणो आहे। मुनाफ़िक़त जी लहर वधंदी ऐं आख़िरकार असीं बीमार थी पवंदासीं। उन्हनि माण्हुनि जी फ़हिरिस्त ठाहियो जिन खे अव्हां ठुप बर्दाश्त नथा करे सघो। हाणे जे उन्हनि मां कंहिं भेट सां अव्हां ओचितो टकरायो त तसवुरु कयो त उहो उन्हनि जो धरतीअ मथां अॼु आख़िरी ॾींहुं आहे ऐं तव्हां खेनि वरी कोन ॾिसंदव, याने उहो संदसि सां दुश्मनीअ जो मौत आहे। पंहिंजे तालुकात खे मटाइण लाइ इहो चांस खणी ॾिसो। मुआफ़ करणु ॾुखियो ज़रूरु आहे, पर उहो अव्हांखे ज़बरदस्त महसूसु कराए थो। उन मां हासिलु थियल तमगा अज़ीम तरीन हूंदा आहिनि। तरीक़ो नंबर 53, पंहिंजी हयातीअ जा ज़ख़्म भरियो। तव्हां खणी केतिरा बि बीमार हुजो, खणी केतिरा ई नफ़्सियाती मसइला अव्हां सां छो न हुजनि, तव्हां वटि पंहिंजे ज़ख़्म भरण जो ज़ाब्तो हूंदो ई हूंदो आहे। जेका जिस्मानी सूरत हाल आहे त उन बाबति मुकमिल ॼाण वठो। डॉक्टर मां उमेद न रखो त हू अव्हांखे सभु ॻोल्हे ॾींदो। लिखियल दवाऊं वठो, पर उन सां गॾोगॾु मुतबादिल रुख़ बि सोचींदा रहो। पंहिंजी हयाती गुज़ारण जे अंदाज़ ऐं ग़िज़ाइत जो जाइज़ो वठो। छा उहे अव्हांजे सुठी सिहत में मदद कनि था? छा तव्हांजा रिश्ता मददगार आहिनि या दॿा विझंदड़ आहिनि? तव्हां पंहिंजे कम सां प्यारु कंदा आहियो या वक़्तारींदा आहियो? कंहिं बि हिकु निशानीअ खां मथां थियो। पंहिंजी हयातीअ जी मुकमिल तस्वीर ॾिसो ऐं पंहिंजो इलाजु पाण कयो। तरीक़ो नंबर 54, धुन ॿुधो ऐं नचो। धुन ॿुधो ऐं नचो ज़बरदस्त पहाको आहे। इहो जोखम खणणु, फ़ैसिला साज़ी, चैलेंजनि खे क़बूल करणु ऐं शयुनि खे बहितरीन नमूने करण जो गाॾिड़ो आहे। थी सघे थो अव्हांखे सिखणो पवे त कीअं न कजे। तव्हांखे कुझु माण्हुनि लाइ इहो फ़ैसिलो करणो पवे त तव्हां उन्हनि खे पसंदि नथा कयो या उन्हनि खां तालुक़ु रहणु घुरो था, पर या उन्हनि खां लातालुक़ु रहणु घुरो था, पर सदाईं यादि रखिजो, हीअ बिलाख़िर कंहिंजी ज़िंदगी आहे। बायकीनी ऐं बाएतमाद थियण जो फ़ैसिलो कयो। हयातीअ पारां मुस्बत नमूने हलंदड़ चैलेंजिस खे मुंहुं ॾियो ऐं पंहिंजी धुन ते नचो। नचो ऐं ॾिसो त दुनिया अव्हां सां गॾु थी नचे। तरीक़ो नंबर 55, पंहिंजे ज़हन खे थधो कयो। आराम सां विहो, अखियूं बंदि कयो ऐं पंहिंजे साह ते ध्यानु ॾियो। पंहिंजी पासराटियुनि जे हेठां मश्कुनि खे महसूसु कयो जेके साह खणण सां हेठि मथे थियनि थियूं। संदनि हरकतुनि जी पोइवारी कयो। हर भेरे जॾहिं मश्क मथे थिए थी त मथे थियणु महसूसु कयो ऐं हर भेरे जॾहिं उहा हेठि थिए थी त हेठि थियणु महसूसु कयो। मथे थियणु, हेठि थियणु, मथे थियणु, हेठि थियणु।
पंहिंजनि ॿियनि सभिनी ख़्यालनि खे पासीरो रखो ऐं उन्हनि मश्क़ुनि ते ध्यानु ॾियो। पहिरीं तव्हां जो ज़हन हैरान थींदो जॾहिं उहो मथे थियणु हेठि थियणु मथे थियण जी पोइवारी कंदो ऐं ध्यान में रखंदो, पर हर ॾींहुं उहो कुझु मिंटनि लाइ करे ॾिसो, पोइ सवलाई थी वेंदी।